जाती मां ख़बर ईंदड़ जाती में नींगरी कलसुम टालपुर सां थियल जिंसी ॾाढाई जूं ख़बरूं अवामी न्यूज़ ते नशर थियण बाद तक जो MNA अयाज़ शाह शिराज़ी जागी पियो मुतासिर नींगरी वटि पहुची केस इंसाफ़ ॾियारण जी ख़ातिरी कराई। मुबैना तौर अगवा बाद गैंग रेप जो शिकार थियल 13 साला नींगरी कलसुम टालपुर वटि घर तक जो MNA अयाज़ शाह शिराज़ी पोतो ॾाढाई जो शिकार थियल नींगरी कलसुम टालपुर ऐं संदसि पीउ शाहनवाज़ टालपुर का तफ़सील वरता। MNA अयाज़ शाह शिराज़ी चवण हो त न्याणी सां इंतहाई ज़ुल्म थियो आहे। वाक़े में मुलविस समूरा जवाबदार गिरफ़्तार कराया वेंदा। सुभाणे SSP सिजावल सां मुतासिर न्याणी सां गॾु मुलाक़ात करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो चवंदुसि। अयाज़ शाह शिराज़ी ऐलान कयो त ॾाढाई जो शिकार थियल नींगरी जो इलाज आऊं पंहिंजे ख़र्च मां करायां थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।